नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ हवा से शेयर कंदासीं। नवाबशाह में पुलिस कार्रवाई कंदे टिन जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जिन वटां वॾे मिक़दार में मंशियात ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। SHO ए सेक्शन हबीबुल रहमान लाशारी जी अॻवाणी में पुलिस पारां बुछेरी रोड ते कार्रवाई कई वई, जंहिं दौरान टिन जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त कार्रवाई दौरान जवाबदार जावेद, गुल हसन ऐं अहमद खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिब जवाबदारनि जे कार मां 4 मण 30 किलो चर्स हथ कयो वियो आहे। पुलिस मूजिब कार्रवाई दौरान जवाबदारनि वटां हथ आयल मंशिया जी क़ीमत करोड़ें रुपया आहे। नवाबशाह मां ख़बर अवां सां शेयर कई पिया। नवाबशाह में पुलिस कार्रवाई कंदे 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जिन वटां वॾे मिक़दार में मंशियात ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। SHO सेक्शन हबीबुल रहमान लाशारी जी अॻवाणी में पुलिस पारां बुछेरी रोड ते कार्रवाई कई वई, जंहिं दौरान 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त कार्रवाई दौरान जवाबदार जावेद, गुल हसन ऐं अहमद खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस मूजिब जवाबदारनि जी कार मां 4 मण 30 किलो चर्स हथ कयो वियो आहे। पुलिस मूजिब कार्रवाई दौरान जवाबदारनि वटां हथ आयल मंशिया जी क़ीमत करोड़ें रुपया ॿुधाई पई वञे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। नवाबशाह में पुलिस कार्रवाई कंदे 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जे वटां वॾे मिक़दार में मंशियात ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। SHO ए सेक्शन हबीबुल रहमान लाशारी जी अॻवाणी में पुलिस पारां बुछेरी रोड ते कार्रवाई कई वई, जंहिं दौरान 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त कार्रवाई दौरान जवाबदार जावेद, गुल हसन ऐं अहमद खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस मूजिब जवाबदारनि जी कार मां 4 मण 30 किलो चर्स हथ कयो वियो आहे। पुलिस मूजिब कार्रवाई दौरान जवाबदारनि वटां हथ आयल मंशिया जी क़ीमत करोड़ें रुपया ॿुधाई पई वञे। तफ़सील माल कंदासीं ब्यूरो चीफ नवाबशाह इम्तियाज़ कीरियो खां। जी इम्तियाज़, आगाह कजो। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नवाबशाह पुलिस जी तमामु वॾी कार्रवाई थी आहे। ॾुजनि इतलाउनि ते मेहरान कार खे जेको नाकाबंदी करे हथ कयो ऐं हुनजी तलाशी दौरान जेको आहे 4 मण 30 किलो चर्स हथ कयो आहे, जंहिंजी मालियत ॿुधाए वञे थी त इंटरनेशनल मार्केट में करोड़ें रुपया आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नवाबशाह एस सेक्शन जे थाणे SHO हबीब रहमान लाशारी ऐं SHO दौड़ सैफुल्ला बुगियो, उन्हनि जी गॾियल जेकी कार्रवाई थी, नवाबशाह बुछेरी रोड ते नाकाबंदी कई, जंहिं दौरान जेको जवाबदार आहिनि कार समेत गिरफ़्तार कया आहिनि ऐं उन्हनि कब्ज़े मां काफ़ी मिक़दार में जेको आहे चर्स हथ कयो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं हीउ जेको जवाबदार आहिनि, जेको जावेद आहे वलद गुलाम अली मंगणार वेठल वाहिद आबाद तालका सुल्तानकोट शिकारपुर वासी आहिनि ऐं ॿियो जेको आहे गुल हसन वलद अब्दुल सत्तार समूह वेठल मौला वांडा टालपुर कॉलोनी खैरपुर मीरस जा आहिनि। जॾहिं त टियों जेको जवाबदार आहे उहो पांधी हाजाणो अहमद वलद पांधी हाजाणो आहे, जेको वेठल ॻोठ रईस अली नवाज़ मंगसी रोहड़ी केनाल सकरन तालके जो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इहे 3 जवाबदार हिन वक़्तु जेके आहिनि ए सेक्शन थाणे जे लाकअप में आहिनि ऐं DSP सिटी सुल्तान चांडे अहिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस करे सहाफ़ियुनि खे ब्रीफिंग ॾिनी। जी